नाज़रीन असां हिन वक्त मौजूद आहियूं मेरापुर जी तालका अस्पताल में। गुज़िरियल रात देर सां पुलिस एहलकार नशे में धुत कामरान चांडियो ड्यूटीअ ते मौजूद डॉक्टर काशिम मौजाईअ ते सख़्त तशदद कयो आहे, उन ते मारकुट कई आहे। डॉक्टरनि पारां कम छॾ हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो उन हवाले सां वधीक छा चवणु आहे। आज जी सिंध के मुतालबो आहे हेल्थ मिनिस्टर के हेल्थ सेक्रेटरी के असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। इहो हिकिड़ो वाक़ियो न आहे, असांजी RIC में चौथों वाक़ियो थियो आहे जेको डॉक्टरनि सां अब्यूज़िंग थी आहे। असांजो सिंध गवर्नमेंट खां ऐं पंहिंजे हेल्थ डिपार्टमेंट खां मुतालबो आहे त अहिड़े माण्हू खे हिनखे अरेस्ट कयो वञे ऐं ॿी सूरत में असांखे जेको आहे सो हिते तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हिन वाक़े जी जेको डॉक्टर काशिफ मौजाई सां थियो आहे, हिन वाक़े जी शदीद मज़म्मत कजे थी ऐं चीफ मिनिस्टर खां मुतालबो कयो वञे थो त असांखे हिते जेको आहे सो अस्पताल में पुलिस पिकट ॾिनो वञे। महिरबानी करे असांजो इहो ई मुतालबो आहे त जेके कल्प्रेट्स आहिनि उन्हनि खे अरेस्ट कयो वञे, अदरवाइज़ ही एहतजाज RS ताईं महदूद न रहंदो। जी नाज़रीन, तव्हां डॉक्टरनि जा वीचार ॿुधा। हुननि जो सिंध सरकार खां इहो ई मुतालबो आहे जेके बि हमले में जेके राति देर सां असांखे मारकुट कई वई आहे, उन में जेके बि जवाबदार माना इहो घुरिबल आहिनि उनखे गिरफ़्तार करे ऐं कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे ऐं असांखे तोहफ़ो फ़राहम कयो वञे। कैमरामैन ज़फ़र अली सां गॾु नौमान मेमून, सिंध TV न्यूज़, मेरापुर।